सूर्याचे सरदार सिंचे सुहावे दरिया खांजे प्रेरणजी करे हे तू असांजे पेरनि जी पढ़ी न पर असांजे रूह जी ॻाल्हि आहे। तू सिंध जे बरनि जी बहार ऐं थियण जी सरकार आहे। तोखे जॾहिं असां ॾिसंदा आहियूं त असांजो लुछन मन तव्हां थियण किरी पवंदो आहे। पर जी तव्हां कुझु कोमारिया थो नज़र अचे ऐं हिन बानी जी अखियूं दरिया जहिड़ी दिलि वारे दरिया खां जी परेशानी जा पाछा ॾिसी रहियूं आहिनि। तोखे ख़बर आहे त तोसां ऐं सिंध सां असांजो निंड जो नातो आहे। तोखे सिंध खे सदाईं असां सिराहो ॾिसण था चाहियूं। जेसिताईं दरिया खां जे दिलि में धड़कण जी ऐं संदसि बाहनि में तलवार खणण जी ताक़त आहे तेसिताईं सिंध ऐं हेमू ॿई सहेलियूं रहंदियूं। आसमान में तारा कीअं था चमकनि जहिड़ा कंहिं वतन परस्त सरफरोश जे जिस्म में था जहिड़ा कंहिं तारीख़ जी तारीख़नि में शहीदनि जाना। इहो सचा त तारा गर्दिश कंदा आहिनि त इंसान जी क़िस्मत बि गर्दिश कंदी आहे। दरिया खां जहिड़ा दिलेर तारनि जी गर्दिश खे विराए छॾींदा आहिनि ऐं हुन जी क़िस्मत जा लेख तारनि सां न पर तलवारुनि सां लिखिया वेंदा आहिनि। जॾहिं जॾहिं मां आसमान ते ॾिसंदी आहियां त ईअं लॻंदो आहे ॼण आसमान जा तारा दरिया खां जे थोरे ई सुबुह जी ओॾे वधा आहिनि। पर हिन असांखे हिकिड़ी जुनून ॿुधायो आसमान में जॾहिं पुछड़ तारो उथंदो आहे त सिंध रत में विझंदो आहे। सिंध जा पुंधा घुसंदा आहिनि। अॼु आसमान में पुछड़ तारो पियो आहे। छा आसमान में पुछड़ तारो पियो आहे? हा, अॼु आसमान में पुछड़ तारो पियो आहे। तूं ॾिस पुछड़ तारो कीअं पियो चमके। असांखे त हिन मां इंसानी रत थो ॾिनो थो नज़र अचे। शायद तारीख़ जो वर्क वरण वारो आहे। हा, वरी तारीख़ जो वर्क वरण सां वरी सिंध सूरत सां वरी सिंध जी रत सां तारीख़ में बादशाह ऐं सुपर सालारनि जी अज़मत जा दास्तान करे न ये कोन थींदो। दरिया खां जे हूंदे तारीख़ सिंध जे थ्रू नथी ॾेई सघे ऐं को बि अलॻी पाए यकतारा चपड़ी वॼाए मत अलॻि थी झूमंदड़ ऐं नचंदड़ सिंध जो रंग नथो पाए सघे। पर हिन आसमान में पुछड़ तारो उथियो आहे। असांखे नजूमी जी ॻाल्हि परेशान करे रही आहे। आसमान में पुछड़ तारो कोन्हे और विहाउ तारो बेहाल जी मस्ती ते हिन को असर नाहे थींदो। कोई दरिया खां जी दिलेरी परेशानी में छो थो थिए पई आहे। इन लाइ त असांखे सिंध जो आईंदो हिन राति जहिड़ो तारीख़ थो नज़र अचे ऐं हिन राति खे रोशन करण वारा तारा असांखे टुटंदा था नज़र अचनि। छा सिंध जी तलवार उॾी थी वई आहे जो दरिया खान के सिंध जो आईंदो तारीख़ थो नज़र अचे। सिंध जी तलवार कॾहिं बि उॾी थी नथी सघे। मुसीबत जी रोही ते सिंध जी तलवार वधीक तेज़ थींदी आहे। सिंधी जॾहिं अखियूं पाए यकतारा खणी चपड़ी वॼाए झूमंदा नचंदा ॻाईंदा आहिनि त सारी काइनात हिननि जी साज़ आवाज़ जी लहरुनि में रुढ़ी वेंदी आहे। पर सिंधी जॾहिं अखियूं लाहे ककड़ियूं पाए तलवार खे म्यान मां कढंदा आहिनि त राति जो सीनो चीरजी वेंदो आहे ऐं पोइ पिण फुटंदी आहे। उफ़क़ मां शफ़क़ जो ॻाढ़ो रतु टिमंदो आहे। तूं त परेशान छो आहियो? अहिड़ी शइ तोखे ख़बर नाहे। पूरा लॻ खां अॻु नंढी अदाई पई अचे। असांखे ख़बर आहे ऐं असांखे इहा बि ख़बर आहे त हुन अंधारीअ जे अॻियां दरिया खां जबल थी बीहंदो। सिंध जो बच्चो हमारे जबल आहे जंहिंसां तूफ़ान टकराइजी पार थी वञे। पर छा? असां धारियुनि जे तीरनि ते तूफ़ान खां नथा ॾिजूं पर उन खंजर खां था ॾिजूं जेको पंहिंजनि जे हथ में लिखियलु आहे, जेको कुआरती पाइण महिल असांजी पुठी में वार पंहिंजो कॾहिं बि इहो कोन कंदो। पंहिंजे सिंध खे सूर ॾिना पंहिंजे सिंध जे सीने में खंजर आया आहिनि। हर भोग वक़्त जे उमिरि सां मिली मारवी जी गिची में गॾु विधाए हर तले सां आवाज़ी वटि दाई सिंध जा कुदर कवाए वरी वो मारी सिंध जे पेरनि खे पिकड़ा खणंदो चाहे
अॼु वरी चने सर जाने नथा सिंधा उंधर कोइन त पोइ दरिया खां जी तलवार न मयाण में छो आहे हां चने सर के सीने जे आर पार छो ना है चने सर जी हिफाज़त उहे दीवारूं निकल जिन दीवारों की हिफाज़त कर दरिया खां जो मुक़दस कर शायद तव्हां जो इशारो भेल ना आहे हां असां जो इशारो महल आहे महल में हमेशा साथ सी जन्म वठंदियूं आहिनि ऐं उहे साथ जो बुआली जा संजीर वारी जिंदगी किथे में पहुंचो आहे समी सुल्तान निजामुद्दीन ने महल में एडी साजिश कदम नथी वठी सघे जामते जी रानी मर्जी के असां कान नफ़रत आहे जामते जी असां खे पंहिंजो पुट बणायो त रानी मर्जी मुखाफ़त कई ओए असां जो तोसां प्यार आहे तू रानी मर्जी जे भाउ लाहौर जी मंगनी असां तुझे प्यार में चढ़िया थी वियासीं असांजे प्यार जी ख़बर जॾहिं जाम निज़ाम थी रखे पई त उन काबू तौर खां तंदुरुस्ती छॾाए तुंहिंजी जवान असांजे हथ में इन ॻाल्हि काबू तौर ऐं रानी मर्जी जे सीने में साड़ जी तुरी दुखाए छॾी जेका हींअर तुरी भड़की बाहि थी उन बाहि में असांखे सारी सिंध सड़ंदे नज़र थी रानी मर्जी अवाजे खिलाफ का साजिश कई आहे हा असांखे ख़बर पई आहे त रानी मर्जी असांखे माराइण लाइ शाह बेग अरगुन खे सिंधी सरहद ते हमले करण जी दावत ॾिनी आहे शल शैतान जा कन बोरा थे ऐं मुझे दरिया खान जो वार भी विंगो न थे ये न चओ दरिया खान जो वार विंगो न थे पर ये जद दरिया खान जहिड़ा कई सिंध तां सके सिंध सुवारीअ जो वार विंगो न थे छा रानी मर्जी खे इहा ख़बर न आहे त जॾहिं शाह बेग सिंधी सरहद ते हमलो कंदो त केतिरनि सिंधी जो रत वहंदो जाम थी रानी मर्जी समय सुल्तान जे ताज तख्त में मासूम सिंधियुनि जे फुड़नि जा याकूत ॾियण थी चाहे जाम साथी जी हयाती जी बेटी रोड लमन में आहे जाम फिरोज़ अञा नंढो आहे रानी मर्जी सम्झे थी त जाम निज़ाम जी लॻा पोइ असां त कॾहिं कदो करे ॾींदासीं शायदि रानी मर्जी इहो नथी ॼाणे वफ़ादारी असां सिंधियुनि जी तन में शामिल आहे साईं कानका पर मां हिकु पैगामी आयो आहे जेको हींअर साईं साहब मिलण थो चाहे पैगामी के अंदर चलायो वञे चल कहिड़े जो पैगाम ऐं मूंसां पैगामी के अंदर चलायो जेको पैगामी तो जे अवेले ॼण मां सां अंदाज़ो थो लॻायूं त को अहम पैगाम हूंदो सरकार शाह बेग अरगुन सिंध जी सरहदुनि ते हमलो कयो आहे ऐं तुर्खामें चाका परगट जे संधि जा माशिन जे कोट खे फुरियो आहे पैगामी असां मालूम कनि था शाह बेग अरगुन जॾहिं सिंध जी सरहद उरागी सिंध जी मुक़दस धरती खे गताए बेगना सिंध खे फुरियो लुटियो तॾहिं तुंहिंजी अमीर छा थिए अरगुन ओचितो रहता हो देश सुमंदा आहिनि त दिलि वारा जाॻंदा आहिनि पोइ अरगुन राधा थी आहिनि असीं अमीर लाइ रेशमी बिस्तरा ऐं अरगुन लाइ मौत खणी अची रहिया आहियूं अरगुन सिंध जी सरहदों ते हमलो करे पंहिंजे मौत खे ताव न ॾिनी आहे अरगुन जी रक्त जी वञायल असांजी में तलवार पंहिंजी उंज उठाइण लाइ आती आहे सरकार असांखे शहादत जूं दुआऊं ॾींदड़ ही मुंहिंजो आवाज़ ॾके छो मुझे दिल लगी गई आहे किथे तव्हां रानी मर्जी जी साजिश जा शिकार नहीं वञो जंहिं देश जी धरती दुख असांखे जनम ॾिनो जेका देश जी धरती मौत खां पोइ असांजे मन खे पंहिंजे सीने में सांधी थी तंहिं धरती खे साज़िश जे जाल में फासाए वञी असां मार करे वेही असांखे दुआ करे फातिहा जी वॾो या शहीद